चैंपियंस ट्रॉफी लाइ भारत जे पाकिस्तान अचण वारे मामले ते पीसीबी पारां आईसीसी खे ख़त लिखण जो फ़ैसिलो। आईसीसी के ख़त हुकूमती गाइडलाइंस तहत हिकु ॿिनि ॾींहनि में लिखियो वेंदो। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कानूनी मुशावरत पर मुकमल करे वरिती। पीसीबी आईसीसी खां भारत जे पाकिस्तान न अचण जा ठोस सबब पुछंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ॿिनि बोर्ड सां बि राब्तो करे पंहिंजो मौक़िफ़ साम्हूं रखंदो। पीसीबी मुतालबो कंदो त भारतीय बोर्ड इनकार जो सबब लिखी ॾे। सुप्रीम कोर्ट में टैक्स बाबत केस जी ॿुधणी दौरान आईनी बेंच जो ज़िक्र। केस जी ॿुधणी आईनी बेंच कंदी। हू केस जी ॿुधणी रेगुलर बेंच में करे रहिया आहिनि। जस्टिस आयशा मलिक जा रिमार्क्स। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त हिन वक़्तु का बि आईनी बेंच नाहे, त पोइ हीअ जेका बेंच वेठी आहे उन जो छा कजे। जेसीं ताईं आईनी बेंच न वेहंदी छा हू गैर आईनी आहिनि? मतिलबु त जेसीं ताईं आईनी बेंच न वेहंदी तेसीं ताईं आईनी केस न ॿुधा वेंदा। पाकिस्तान स्टॉक मार्केट में अॼु हिकु ॿियो तारीख़ी ॾींहुं 100 इंडेक्स पहिरियों भेरो 94,000 पॉइंट्स जी हद पार करे वरिती। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं ई ज़बरदस्त लाड़ो ॾिसण में आयो। 100 इंडेक्स में 729 पॉइंट्स जे बाद 94,000 जी नई बुलंद तरीन सतह ते पहुची पियो। IMF वफ़द अॼु खां 15 नवंबर ताईं पाकिस्तान जो दौरो कंदो। वफ़द खे पहिरीं टिमाही जी मुआइशी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मिशन चीफ नॉर्थन रिपोर्टर जी क़यादत में वफ़द पाकिस्तान जो दौरो कंदो। IMF वफ़द सां मौसमियाती तब्दीली सबबि नुक़सान ते ॻाल्हियूं थींदियूं। पाकिस्तान IMF खे $1 अरब क्लाइमेट फाइनेंसिंग जी दरख़्वास्त कंदो। सऊदी अरब की राजधानी रियाद में अॼु इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पिणु कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। कॉन्फ्रेंस में फ़लस्तीनी ऐं लेबनान समेत विच ओभर जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इस्लामी मुल्कनि जा अख़बार विच ओभर जी सूरत हाल ते तजवीज़ूं पेश कंदा। IBA सखर पारां 1 दिसंबर ते MDK टेस्ट वठण जी तजवीज़। सिंध काबीना जी मंज़ूरी बाद IBA सखर पारां टेस्ट जूं तयारियूं शुरू। PMDC कंट्रोलर इम्तिहान इमदाद ख़ुश कई। सुहेब शेख फोकल पर्सन मुक़रर। कोयटा घुमण पियल सॻियूं वासी बनूशपा सुल्तानपुर थाणे जी हद मागपा। मौक़े जे वासन खां 80 लख रुपया भूंग तलब। रहमान भागत ऐं ज़ीशान चन्ना कोयटा खां वापिस सॻियूं ईंदे सखर जैकबाबाद जे विच वारे इलाइक़े मागपा कया पिया। मुख पंहिंजी कार क़ौमी शहर ते लावारिस हालत में हथ। वारसन मूजिबि नौजवाननि जैकबाबाद पहुची मोबाइल फ़ोन ते ॻाल्हायो ऐं वरी कुझु देरि बाद धाड़ेलनि उन्हनि जी फ़ोन ते अख़बार जो इतला ॾेई भूंग तलब कयो आहे। नवदेरो भरिसां जियाडाणी खूनी तकरार खां फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। गाह करण लाइ बनी ते वेंदड़ ॻोठ गुलण जियो वासी असद जियो गोलियुनि जो ख़ाज। धुरनि में छिकताण तेज़ थी वई। कार मामले तां शुरू थियल जियाडाणी खूनी तकरार 15 इंसानी जानियूं गिड़काए चुको। दाऊजानपुर में गाढ़ही बिरादरी जी बिंदरिन में जेड़ो हिकु ॼणो क़तल। खानवा वारे इलाइक़े में फायरिंग दौरान सुभान गाढ़ही मारिजी पियो। बौतुर जे वारसन जो चवणु आहे त औरतुनि जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते रखण तां जेड़ो थियो हो। जवाबदार धुर फ़ैसिले तां फिरी सुभान गाढ़ी खे क़तल कयो आहे। रतोदेरो भरिसां गुज़िरियल ॾींहुं गुम थियल 6 वरियनि जी नीगर जो मच्छीअ जे तलाउ मां लाश हथ। ॻोठ ग़ुलाम हुसैन जलबाणी वासी शहीद जलबाणी जो घरनि भरिसां तलाउ मां लाश मिलियो। नीगर जो लाश घर पहुचाइण ते घर में कोहराम मतल। सुल्तानपुर वेझो नौजवान सारे जे थ्रेशर हेठां अची बाड़जी फोत। कोट जुनास वासी शमन झूलण सारे जे थ्रेशर हेठां अची बाड़जी हयाती विञाए वेठो।
सेमन में बिजली जी अणेलानियल लोड शेडिंग ऐं एहतजाज कंदड़ शहरनि ते केस दाख़िल करण खिलाफ़ शटरबंद हड़ताल। शाही बाज़ार, पुराणो अलम पार्क, पुराणो बस स्टैंड, स्टेशन रोड, गोल्डन गेट चौक, धमाल चौक ऐं कॉलेज रोड समेत ॿिया रोडनि जा अहम कारोबारी मर्कज़ बंद। थोरी देर में इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। गज़ा में इसराइली फोर्सेस जा हमला जारी, वधीक 36 फ़लस्तीनी शहीद। ओलही किनारे में 2 फ़लस्तीनी शहीद थी पिया। हमास जे जवाबी हमले में 15 इसराइली फ़ौजी मारिजी विया। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जे ऑफिस ते खाने में मुतकिल यहूदी फ़ौज जो लिबनान ते हवाई हमलो, 3 ॼणा शहीद, 20 खां वधीक ज़ख़्मी थी विया।